बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो अज असां ॾे अखर जा आवाज़ पढ़ंदासीं। ॾे अखर जे आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहींदासीं ऐं उन्हनि खे जुमलनि में कमाणींदासीं। पहिरियां ई उहो लफ़्ज़ ॿुधायूं तव्हांखे जंहिंजे विच में ॾे जो आवाज़ अचे थो, उन खां पोइ आख़िर में लफ़्ज़ जे आख़िर में आवाज़ अचे थो। शुरूअ में ॾे जो आवाज़ को बि लफ़्ज़ न आहे। ये लफ़्ज़ या आख़िर में इस्तेमालु थिए थो आवाज़ या विच में थिए थो। अचो त हाणे तव्हांखे उहे लफ़्ज़ ॿुधायूं जंहिंजे विच में ॾे जो आवाज़ आहे ऐं आख़िर में ॾे जो आवाज़ आहे। उहो आहे फड़ है सुघड़। हाणे तव्हांखे उहो लफ़्ज़ ॿुधाइबो जंहिंजो तव्हांखे मतिलबु ऐं माना ॿुधाइणी आहे। उहो आहे विखड़ो। वाज़ेरे वेखे ज़बर खड़े वाड़ो विखड़ो। अचो त हाणे ॾे जा आवाज़ लिखूं ऐं उन मां लफ़्ज़ ठाहियूं। ॾे बि ईअं लिखिबो जीअं रे लिखबी आहे। सिट खां थोरो मथां शुरू कबो, ॿियो हेठि लिखबो सॼो। ॾे खे 4 टुका हूंदा आहिनि, मथां ज़बर ई दफ़ा आवाज़ निकिरंदो ड़। ॾे खे 4 टुका मथां ॾेई हेठां ज़ेर ॾी बसि आवाज़ निकिरंदो ड़े। ॾे खे 4 टुका ॾेई मथां आवाज़ ऐं मथां पेश ॾी बसि आवाज़ निकिरंदो ड़। ॾे खे 4 टुका ॾेई ऐं अलफ़ ॾिबो आवाज़ निकिरंदो ड़ा। ॾे खे 4 टुका ॾेई ऐं पोयां वाह ॾिबो आवाज़ निकिरंदो ड़ो। ॾे खे 4 टुका ॾेई ऐं मथां पोयां वाह ॾेई ऐं मथां ज़बर ॾी बसि आवाज़ निकिरंदो ड़ाओ। ॾे खे 4 टुका ॾेई वाह मिलाइबो आवाज़ ऐं मथां पेश ॾी बसि आवाज़ निकिरंदो ॾू। ॾे खे 4 टुका ॾेई पोयां ये मिलाइबी त आवाज़ निकिरंदो ड़े। ॾे खे 4 टुका ॾेई मथां ये ॾेई ऐं ज़बर ॾी बसि आवाज़ निकिरंदो ड़े। ॾे खे 4 टुका ॾेई ये मिलाए हेठां ज़ेर ॾी बसि आवाज़ निकिरंदो ड़ी। ड़ ॾे ड़ ड़ा ड़ो ड़ो ड़ू ड़े ड़े ड़ी। ये हुआ आवाज़ ॾे जा। हाणे अचो त लफ़्ज़ लिखूं। लाम ज़बर ल, ग़ैन ज़बर ग, ड़े ज़बर ड़, लगड़। ही अहिड़ो अखर आहे जंहिंजे शुरूआत सां को बि लफ़्ज़ नथो ठहे। या आख़िर में थो अचे या विच में थो अचे। लफ़्ज़ जे आख़िर में या विच में। लगड़। वरी उन खां पोइ आहे फुड़ फुड़। फुड़े फुड़े। फुड़ फुड़े। वरी उन खां पोइ आहे नोड़। वरी उन खां पोइ आहे घड़ा। हिन में मंद जो आवाज़ आयो, हिन में पेश जो आयो, हिन में ज़ेर जो आया। हाणे ईंदो वाव जो आवाज़। आतड़ो आतड़ो। पोखिड़ो पोखिड़ो। वरी उन खां पोइ आहे कांग तरू
वरी उन खां पोइ आहे पाड़े। वरी उन खां पोइ आहे हिकिड़े। हिकिड़े। वरी पोइ उन खां आहे पोइ माड़ी। लगड़, फुड़फुड़े, नोड़, घड़ा, आतड़ो, पोखड़ो, कांगतड़ू, पाड़े, हिकिड़े, माड़ी। ये हुआ लफ़्ज़। हाणे हिन जो मतिलबु ऐं कुझु जुमलनि में लफ़्ज़ कमाणींदासीं। लगड़। लगड़ पने जो ठहियल हिकु पतंग हूंदो आहे, उनखे लगड़ चइबो आहे। उॾाइण जे लाइ हूंदो आहे। अचो त लगड़ उॾायूं। वरी उन खां आहे फुड़फुड़। बरसाति जी जेका कणकण पवंदी आहे उनखे फुड़फुड़ चइबो आहे। अॼु ॾाढी भली फुड़फुड़ पए पई। नोड़। नोड़ माना रसो। अदा नोड़ वटे। घड़ा। घड़ा माना दिला। घड़ा खण। आतड़ो नंढड़ी उल्टी जीअं आत चइबो आहे उनखे आतड़ो बि चइबो आहे। अदा आतड़ो न ॾे। कांग तड़ू। कांग तड़ू माना पखी उॾाइण वारो। अदा ही कांग तड़ू आहे। पाड़े। पाड़े में मस्जिद आहे। हिकिड़े। हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे। माड़ी। माड़ी माना जॻह। अदा हीअ माड़ी कंहिंजी आहे। इहे हुआ अॼु जा लफ़्ज़ अड़े जा। ऐं हिन वीडियो खे शेयर कंदा, लाइक कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।